नाज़रीन, इलेक्शन वेझो ईंदे ई सिंध में सियासी पार्टियुनि जोड़ तोड़ शुरू करे छॾी आहे। नवाबशाह ज़िले सां तालुक़ रखंदड़ उनड़ ख़ानदान जे अहम सियासी शख़्सियत ग़ुलाम रसूल उनड़ नून लीग में शामिल थी वियो आहे। ग़ुलाम रसूल उनड़ नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन सां मुलाक़ात करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो। जुही सां तालुक़ रखंदड़ अॻूणे PPMPA सजीला लगारी जे ॿिनि चाचनि बि नून लीग में शमूलियत इख़्तियार वरिती आहे। गाजी खान लगारी अहमद खान लगारी बि नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन सां मुलाक़ात करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो। टंडे मोहम्मद खान सां तालुक़ रखंदड़ सैयद ज़ुल्फ़कार अली शाह PTI जे सूबाई नायब सदर वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त इलेक्शन वेझो ईंदे ई सिंध में सियासी पार्टियुनि जोड़ तोड़ शुरू करे छॾी आहे। नवाबशाह ज़िले सां तालुक़ रखंदड़ उनड़ ख़ानदान जे अहम सियासी शख़्सियत ग़ुलाम रसूल उनड़ नून लीग में शामिल थी वियो आहे। ग़ुलाम रसूल उनड़ नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन सां मुलाक़ात करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो। जुही सां तालुक़ रखंदड़ अॻूणे PPMPA सजीला लगारी जे ॿिनि चाचनि बि नून लीग में शमूलियत इख़्तियार करे वरिती आहे। गाजी खान लगारी अहमद खान लगारी बि नून लीग सिंध जे सदर बशीर मेमन सां मुलाक़ात करे नून लीग में शमूलियत जो ऐलान कयो।